ॿोली जे हवाले सां मां चाहींदुसि त कुझु लाइनूं अवां सभिनी जूं तमामु लाज़मी आहिनि जेके मां आसिफ खान साहब कुछ आखिर में ऐसी कुछ 2-3 लाइनें जो आप इस दिन हमारे इस प्रोग्राम के तवस्सुस से कुछ कहना चाहें। कोई ख़ास मैसेज कि आपको क्या मतलब देखने वालों को क्या आप कहना चाहेंगे आज के दिन के हवाले से? देखने वालों को बस मेरा यही पैगाम होगा कि आज इस स्टेज से देख रहे हैं कि सूबा सिंध की तरफ से एक अच्छा मैसेज जा रहा है तमाम सूबों को भी, और हालिया दिनों में गुज़िश्ता दिनों में जो अफरा तफरी पाकिस्तान में फैली थी उसे हमें भूल जाना चाहिए, अपने मुल्क को तरक्की की तरफ गामज़न करना चाहिए। और खुशी की बात यह है कि सूफिया कराम की ज़मीन है यहाँ पे। हमारे बदकिस्मती से हमारे और सूबों में दहशत गर्दी होती है, उन चीज़ों को ख़त्म होना चाहिए। और जिस तरह सूबा सिंध दिल बड़ा करके सबको एक्सेप्ट करता है, यही मैसेज है मेरा, सबको एक्सेप्ट करना चाहिए। बेहतरीन, ज़बरदस्त, बेहतरीन मैसेज। जे ईद जे ॾींहं ते मैसेज इहो ई आहे त जीअं धरती टीवी जो स्लोगन आहे सहप ऐं रवादारी वारी सिंध, त ईअं ई असांखे कंहिं बि मामले में बर्दाश्त करणु खपे ऐं गॾिजी हलणु खपे, छाकाणि त लतीफ़ सरकार जो इहो ई पैगाम आहे, अमन मोहबत ऐं भाईचारो, असांखे गॾिजी भाईचारे सां रहणु खपे। कुछ भी आसिफ ज़रूरी न आहे त मैसेज कुछ भी चवणु चाहियो, जेको बि त बस पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त, सिंधी टोपी अजरक खां अलावा जेकॾहिं असां अचूं त पंहिंजी जेको आहे सो जेका जंहिं बाहि में असांजी सिंध हिन टाइम ॿरे पई इंतिहा पसंदी जी, सो हाणे जेको आहे सो वक़्तु अची वियो आहे कि सचल जी ॿोली खे, सचल जे मैसेज खे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मैसेज खे बाक़ाइदा तरीक़े सां सिलेबस में बिल्कुलु शामिलु कजे ऐं इहा पढ़ाई वञे ॿोली हर ॿार खे, ताकि असां इन इंतिहा पसंदी जी जेका लानत आहे हिन मां बची सघूं। सिंधी ॿोलीअ सां मोहबत हुजण जे करे मां इहो तय करे छॾियो आहे त हर साल हिकिड़ो पंहिंजो ओरिजिनल प्ले सिंधी में ज़रूरु कंदुसि। वाह, इहो रेगुलेशन आहे, इन हिकिड़े ज़बरदस्त इरादे ते ताड़ियूं थी वञनि। सो इहो इरादो आहे मुंहिंजो, हुन में दुआ कयो त मां कामयाबु थियां इंशाअल्लाह। जी असलम भाई। भाउ बसि मां बि इहो ई चवंदुसि त अलाह जेके तव्हांखे रहमतूं ऐं जेके तव्हांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, इहे तव्हां हिक ॿिए सां तव्हां वंडण ऐं विराइण सिखो ऐं जेतिरो थी सघे दरगुज़र कयो, दिलनि में नफ़रतूं कढो, ज़िंदगी पंहिंजे लाइ बि आसान कयो, ॿियनि जे लाइ बि आसान। मशवरा देना चाहें इस कल्चर के दिन हम कुछ ऐसा करें, कुछ ख़ास करें। देखिए जी, अभी 2 दिन पहले सकाफ़त के हवाले से पोर्ट ब्रांड में एक बहुत अच्छा इवेंट हमारे जुल्फ़िकार शाह साहब जो कल्चर मिनिस्टर है उन्होंने किया था, और खुसूसन उसमें कराची भर के काफ़ी शहरियों ने उर्दू स्पीकिंग, पंजाबी, पख्तून सब ने शिरकत की और सब काफ़ी पजीराई मिली उसमें जी। तो ऐसे सच तो मेरे नज़र में कोई ऐसी चीज़ नहीं है। हाँ, अलबत्ता हम सीख रहे हैं इससे, सिंधी कल्चर से। और दूसरा, सूबा सिंध ये ऐसा सूबा है कि सूफी कराम का सूबा है। मैं अरशद साहब ने बात की रेसिज्म की, मैं आपको बताता चलूँ कि मैं सिंध असम्बली का मेंबर हूँ। इस सूबा सिंध असम्बली में, सिंध की असम्बली में पख्तून मेंबर भी है, पंजाबी भी है, अराई भी है, अस्कानी भी है, बलोच भी है, और मुहाजिर उर्दू स्पीकिंग भी है, और सिंधी बोलने वाले भी है। बनिस्बत बाकी तीनों सूबों को आप देख लें, बलूचिस्तान को देख लें, पंजाब को देख लें, वहाँ आपको कोई सिंधी MPA नहीं मिलेगा, पठान MPA नहीं मिलेगा। KPK आप देख लें, KPK में आपको सिंधी उर्दू स्पीकिंग MPA नहीं मिलेगा। तो सिंध एक आज ये खुशी का दिन है और अच्छी बात हम करेंगे, सिंध का पैगाम पहुंचाएंगे हर जगह। बाकी हम यहाँ पे सिंधी जो है इन सब के दिल बड़े और मेहमान नवाज है, और यही पैगाम है मेरा तमाम सूबों के लिए, कि वो भी अपना दिल बड़ा करे कि आप अपनी असेंबली में भी सिंधी, पख्तून उन सबको एडजस्ट किया करें। अरे वाह, क्या बात। तो यही मेरे अल्फाज हैं कि सूबा सिंध एक सूफी, असल में लाल शहबाज कलंदर की ज़मीन है, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, और बस अल्लाह ताला इसको इस तरह शादाबाद। सूफियों की ज़मीन है और फकीरी जो है हमारे, आपके बच्चे ये दिन सेलिब्रेट करते हैं? सब करते थे, और हम धूमधाम से करते हैं, और हम लॉन्चेस में करते हैं, रोड पे नहीं करते हैं। हम सी में जाते हैं, हमारे वहाँ फिशर्स मैन है, जो हमारे पास आइलैंड्स है, जजीरे हैं,
बाबा बेट शमसपीर, अगर आपने नाम सुना हो, मनोड़ा, हम वहाँ सेलिब्रेट करते हैं। हम यहाँ सी व्यू की तरफ आते हैं बाकायदा अपने दोस्तों के साथ। अच्छा, मूंखे हिकिड़ी तमामु बहितरीनु हिकिड़ी पॉइंट यादि अची वई आहे त असां हिन ॾींहं ते ख़ासि करे मां उन्हनि माण्हुनि खे ई पैगाम ॾियणु चाहींदुसि त जेके असांजा दोस्त सिंधी भाउर रोडनि ते निकिरी ईंदा आहिनि, गाॾियुनि ते निकिरी ईंदा आहिनि ऐं रस्तनि ते निकिरी ईंदा आहिनि, त हिकिड़ी रिक्वेस्ट मां तव्हां सभिनि सां ज़रूरु कंदुसि त तव्हां माण्हुनि जो ख़्यालु ज़रूरु कंदा कयो। भली असां केतिरी बि रश में छो न हुजूं, छो त जेके रस्ते वेंदड़ आहिनि उन्हनि जो रस्तो एतिरो क्लियर हुजणु घुरिजे ताकी उन्हनि खे लॻे, छो त असां जेकॾहिं इहो न कंदासीं न त इहो असांजे लाइ तमामु ग़लति हिकिड़ो मैसेज कन्वे थींदो, त मतिलबु असां कंहिं ॿिए खे डिस्टर्ब था कयूं। असांजो कल्चर एतिरो रिच आहे त असां ॿियनि काण जीअंदा आहियूं, ॿियनि खे सहूलियत ॾींदा आहियूं, ॿियनि खे असां आसाइशूं ॾींदा आहियूं, महिमान नवाज़ असां माण्हू आहियूं। त कॾहिं बि किथे बि जेकॾहिं मुंहिंजो वॉइस वञे पियो त इहो बराए महिरबानी रोड ते केतिरी बि रश छो न हुजे, केतिरा बि माण्हू, तव्हां पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे इख़लाक़, पंहिंजो जेको ज़ब्त आहे उहो कॾहिं बि न टोड़िजो। पंहिंजी ख़ुशी असांजी ख़ुशी आहे, असांखे ॿियनि खे कॾहिं बि डिस्टर्ब न आहे करिणो। बहितरीनु मैसेज, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई। ऐं इहा ई हिकिड़ी इन में असां पंहिंजे जेको मोहबत आहे न ऐं हिक ॿिए जी जेका अहमियत आहे इन शइ जो बि मुज़ाहिरो असां इन ई तरीक़े करे सघूं था।